अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन। अरबईन अत्तार क़िस्त 3 दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको भी हीरे सालो अरबईन अत्तार क़िस्त 3 मुकम्मल पढ़ी या ॿुधे उनखे पंहिंजे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जन्नत में पाड़ो नसीब फरमाए। आमीन बिजाह खातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फजीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते दुरूद पाक पढ़ियो उन जो दुरूद पाक मूं ताईं पहुचंदो ऐं मां उन ते दुरूद मोकिलींदुसि याने रहमत जी दुआ कंदुसि ऐं इन खां अलावा उन लाइ 10 नेकियूं लिखियूं वेंदियूं। अल मुअज्जम औसत 476/1 हदीस 1642। पहिरीं हिन खे पढ़ो। अमीर अहले सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी दामत बरकातुहुल आलिया मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अहादीस मुबारका लिखी इनायत फरमाईंदा रहिया, जिन खे गॾु करे पहिरीं 2 अरबईन अत्तार क़िस्त 1 ऐं क़िस्त 2 वांगुरु क़िस्त 3 जारी कई पई वञे। मौक़े जी मुनासिबत सां कुझु अहादीस मुबारका जी शरह बि शोबे तरफ़ां शामिल कई वई आहे त जीअं पढ़ंदड़नि लाइ अहादीस मुबारका जूं मानाऊं ऐं मफ़हूम समझण आसान थिए। हीउ रिसालो बि अमीर अहले सुन्नत जे कलम सां लिखियल हदीस पाक ऐं शोबे हफ़्तेवार रिसाले जो मुतालओ तरफ़ां इन हदीस जी पेश कयल कंपोजिंग सां गॾु पेश कयो पियो वञे। जंहिं दरवाज़े खां चाहियो जन्नत में दाख़िल थी वञो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी उम्मत मां जंहिं 40 हदीसूं यादि कयूं जिन जे ज़रिए अल्लाह पाक उन्हनि खे नफ़ो अता फरमाए त उन खे चयो वेंदो जन्नत जे जंहिं दरवाज़े खां चाहीं दाख़िल थी वञ। हिक ॿी हदीस पाक में आहे त अल्लाह पाक जे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जेको शख़्स मुंहिंजी उम्मत ताईं पहुचाइण लाइ दीन जे बारे में 40 हदीसूं यादि कंदो त अल्लाह पाक उन खे क़यामत जे ॾींहुं आलिम दीन जी हैसियत सां उथारींदो। क़यामत जे ॾींहुं मां उन जी शफ़ाअत कंदुसि ऐं उन जे हक़ में गवाह हूंदुसि। मिशकातुल मसाबी 68/1 हदीस 258। 40 हदीसूं ई छो? हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह हिन हदीस पाक जे शरह में लिखनि था, उलमा किराम फरमाइनि था त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन इरशाद जो मक़सद माण्हुनि ताईं 40 हदीसूं पहुचाइण आहे, चाहे उहे यादि न हुजनि ऐं न ई उन्हनि जी माना खेसि मालूम हुजे। इन ई हदीस पाक जे करे गुज़िरियल कई वॾनि आलिमनि सगोरनि प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जो उम्मीदवार थियण ऐं माण्हुनि खे बनाइण लाइ अरबईनात याने 40 हदीसूं तहरीर फरमायूं। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे बारे में आजिज़ी इंकिसारी कंदे लिखनि था, फ़क़ीर हक़ीर बेचहल याने 40 हदीस जो हिकु मजमूओ तालीफ़ कयो आहे। इल्म हदीस जे ख़िदमत ऐं तदरीस खां पोइ सभ खां पहिरीं मूंखे जंहिं तालीफ़ जी तौफ़ीक़ अता थी उहा अरबईन याने 40 हदीसूं आहिनि। अश्शिअतुल लम्आत उर्दू 517/1। अल्लाह करीम पंहिंजे फज़ल ऐं करम सां हिन किताब खे असांजे पीरो मुर्शिद अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया संदन वालिदैन ऐं जंहिं बि हिन किताब ते कमु कयो इन्हनि सभिनी लाइ बेहिसाब बख़्शिश ऐं शफ़ाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़रियो बणाए। आमीन बिजाह खातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अरबईन अत्तार क़िस्त 3। फातिमतु बिदअतुम मिन्नी फमन अग़दबहा अग़दबनी। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फातिमा मुंहिंजो टुकड़ो आहे, जंहिं हिन खे नाराज़ कयो उन मूंखे नाराज़ कयो। बुखारी 550/2 हदीस 37-67। शरह हदीस। हज़रत अल्लामा अली क़ारी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, याने फातिमा मुंहिंजे गोश्त जो टुकड़ो आहे। मिरकातुल मफ़ाती 514/10 तहतुल हदीस 61-39। अफ़्ज़लु सियाम बअद रमज़ान शहरुल्लाहिल मुहर्रम। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रमज़ान जे महीने खां पोइ सभ खां अफ़ज़ल रोज़ा अल्लाह पाक जे महीने मुहर्रम जा रोज़ा आहिनि। मुस्लिम सफ़ो 456 हदीस 27-55। शरह हदीस। मुहर्रम शरीफ़ नए इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे ऐं अञा हिन साल जे रमज़ान शरीफ़ जो महीनो न आयो आहे। जॾहिं नए साल जी शुरूआत रोज़े सां थींदी जेको अफ़ज़ल अमलनि मां आहे, जंहिं बाबति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त रोज़ो रोशनी आहे। तंहिं करे जॾहिं इंसान पंहिंजे साल जी शुरूआत रोशनीअ सां कंदो त उहो बाक़ी साल बि इन ई रोशनीअ में गुज़ारींदो।
मुहर्रम खे अल्लाह जो महीनो फरमायो वियो, याने अल्लाह जो महबूबनि जो महीनो, छो त जेको अल्लाह जे बाननि जो थी वञे उहो अल्लाह जो थी वेंदो आहे। ऐं जंहिं ॾींहुं या जंहिं महीने में को अहम कमु थियो हुजे उन में इबादतूं करणु बहितर आहे। तंहिं करे रबी उल आख़िर जे 11, रबी उल अव्वल जी 12 ऐं रजब जी 27 अफ़ज़ल तारीख़ूं आहिनि ऐं इन्हनि में इबादतूं, रोज़ा, नवाफ़िल, मीलाद शरीफ़ वग़ैरह करणु तमामु बहितर आहे। मिरआतुल मनाजी 179/3। ला यदखुलुल जन्नत मन ला यअमनु जारुहु बवाइक़हु। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो जन्नत में न वेंदो जंहिंजो पाड़ेसिरी उन जे आफ़तुनि खां अमुन में न हुजे। मुस्लिम सफ़ो 48 हदीस 172। शरह हदीस, हिते पाड़ेसिरी मां मुराद घर सां गॾु रहंदड़ ऐं कमकार वग़ैरह में गॾु रहंदड़ ॿई थी सघनि था। इन्हनि मां हर हिक जे हक़नि जो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे ऐं आम मुस्लमान जे भेट में इन्हनि खे तकलीफ़ पहुचाइणु वधीक हराम ऐं गुनाह जो कमु आहे। जन्नत में दाख़िल न थियण जा ॿ मतिलब आहिनि। हिकु, जेको शख़्स पाड़ेसिरी खे तकलीफ़ ॾियणु हलाल समझे जॾहिं त उनखे इल्मु हुजे त शरीयत उनखे हराम फरमायो आहे, त अहिड़ो शख़्स हराम खे हलाल समझण सबबि काफ़िर आहे ऐं कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो। ॿ, जेको शख़्स पाड़ेसिरी खे तकलीफ़ पहुचाइण गुनाह समझंदो आहे पर उन गुनाह में मुब्तला आहे, इन जी सज़ा इहा आहे त हू जन्नत में उन वक़्तु दाख़िल न थींदो जॾहिं उहा कामयाब माण्हुनि लाइ खोली वेंदी, बल्कि उनखे कुझु देर लाइ रोकियो वेंदो। पोइ मुमकिन आहे त उनखे सज़ा ॾिनी वञे या अल्लाह पाक उनखे मुआफ़ करे जन्नत में दाख़िल करे, या जेके माण्हू पाड़ेसिरियुनि जा हक़ अदा कंदा हुआ ही उन्हनि सां गॾु जन्नत में दाख़िल न थींदो, या उनखे उन ख़ासि जन्नत में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो जेका पाड़ेसिरियुनि जा हक़ अदा कंदड़नि लाइ तयार कई वई आहे। शरह सही मुस्लिम लिन नववी 17/2। ला तुज़हिर शमातत लिअखीक फयरहमहुल्लाहु वयब्तलीक। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजे भाउ जी शुमातत याने उन जी मुसीबत ते ख़ुशी जो इज़हार न कर, छो त अल्लाह पाक उन ते रहम कंदो ऐं तोखे इन में मुब्तला करे छॾींदो। तिरमिज़ी 227/4 हदीस 25-14। शरह हदीस, हज़रत अल्लामा अली क़ारी हनफी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पंहिंजे कंहिं दुश्मन या मुसलमान भाउ जे दीनी, दुनियावी या माली मुसीबत ते ख़ुशि न थी, छो त थी सघे थो त तुंहिंजो पाण खे उन मुब्तला शख़्स खां बहितर ऐं बुलंद मर्तबा समझण जे करे अल्लाह पाक तोखे रुसवा करण लाइ उन ते रहम फरमाए ऐं तोखे आज़माइश में मुब्तला करे छॾे। मिरकातुल मफ़ाती 597/8 तहतुल हदीस 48-56। घर में इत्तिफ़ाक़ हुजे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तर्जुमो, 3 शख़्स अहिड़ा आहिनि जिन जो ज़िम्मो अल्लाह पाक खयो आहे। उन्हनि मां टियों उहो शख़्स जेको पंहिंजे घर में सलाम करे दाख़िल थियो। अबू दाऊद 12/3 हदीस 24-94। शरह हदीस, इन जी शरह में इहो बि आहे त इन सां घर में इत्तिफ़ाक़, रिज़्क़ में बरकत ऐं नेक अमलनि जी तौफ़ीक़ मिलंदी आहे। मिरातुल मनाजी 448/1। जॾहिं को शख़्स घर में दाख़िल थिए ऐं पंहिंजे घर वारनि खे सलाम करे त अल्लाह पाक उनखे बरकत ऐं घणो सवाब अता फरमाईंदो आहे। उहो बि चयो वियो आहे त इन जो मतिलब इहो आहे त जॾहिं हू पंहिंजे घर में दाख़िल थिए त बग़ैर ज़रूरत ॿाहिरि न निकिरे, त जीअं हू ॿाहिरि जे आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां महफ़ूज़ रहे। मिरकातुल मफ़ाती 432/2 तहतुल हदीस 727। लैस मिनकुन्न इम्रअतुन तहल्ला ज़हबन तुज़हिरुहु इल्ला उज़िबत बिह। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मां जेका बि औरत सोन जा ज़ेवर पाए जंहिंखे ज़ाहिर करे उनखे उन जे सबबु अज़ाब ॾिनो वेंदो। अबू दाऊद 126/4 हदीस 42-37। शरह हदीस, याने अजनबी मर्दन याने जिन सां हमेशा लाइ निकाह हराम न हुजे ते ज़ाहिर करे त पंहिंजो हुस्न ऐं ज़ेवर ॿियनि खे ॾेखारे, या फ़ख्र ऐं ग़ुरूर लाइ ॾेखाव करे, या ग़रीब औरतुनि खे फ़ख्र सां ॾेखारे उन्हनि खे ॾुख पहुचाए। मिरातुल मनाजी 138/6। अन नज़रु इला वजही अलीयिन इबादतुन। हसनैन जे नाने जो फरमान आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलीउल मुर्तज़ा खे ॾिसण इबादत आहे। अल मुस्तदरिक 118/4 हदीस 47-37। अद्दुआ सिलाहुल मुमिनी। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुआ मोमिन जो हथियार आहे। अल मुस्तदरिक 162/2 हदीस
1855 शरह हदीस मोमिन दुआ जे ज़रिए पंहिंजूं मुसीबतूं ईअं ई दूर ऐं उन्हनि जो इलाज कंदो आहे जीअं हथियार जे ज़रिए पंहिंजे दुश्मन खे दूर कंदो आहे। मोमिन जी दुआ सां मुसीबतुनि जूं 3 सूरतूं आहिनि। 1 दुआ मुसीबत खां वधीक मज़बूत हूंदी आहे त दुआ मुसीबत खे दूर करे छॾींदी आहे। 2 दुआ मुसीबत खां कमज़ोर हूंदी आहे त मुसीबत बाने खे पहुची वेंदी आहे, पर कॾहिं दुआ जी बरकत सां मुसीबत जी शिद्दत घटि थी वेंदी आहे। 3 दुआ ऐं मुसीबत ॿई पाण में झगड़ो कंदियूं आहिनि त इन्हनि मां हर हिक ॿिए खे रोके छॾींदी आहे। अल्लाह पाक जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ खे हथियार जे क़ाइम मक़ाम फरमाए हिन ॻाल्हि खे ज़ाहिर फरमायो त हथियार जो फ़ाइदो सिर्फ़ धार जे तेज़ थियण हुजण सां ई न थींदो आहे, बल्कि इन जो असर करण ऐं उन जे इस्तेमाल कंदड़ ते बि मौक़ूफ़ हूंदो आहे। जॾहिं हथियार मुकम्मल हुजे, इन में का ख़राबी न हुजे, वार करण वारो मज़बूत हुजे ऐं का रुकावट न हुजे त इन सां दुश्मन ते ग़लबो हासिल थी वेंदो आहे। पर जेकॾहिं इन्हनि टिनी मां का हिक शइ बि न हुजे त असर घटिजी वेंदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं दुआ कंदड़ मुकम्मल तवजो सां न करे या क़बूलियत में का रुकावट हुजे त दुआ जो असर ज़ाहिर न थींदो आहे। ऐं जॾहिं ख़ुदि दुआ ई दुरुस्त न हुजे ऐं दुआ घुरंदड़ तवजो सां दुआ न घुरे या वरी उते दुआ जी क़बूल थियण में का ॿी रुकावट मौजूद हुजे त दुआ जी क़बूलियत जो असर ज़ाहिर न थींदो। फैज़ुल क़दीर 722/3 तहतुल हदीस 4258 हदीस 9 फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो अल्लाह पाक चाहे त ॿियनि सभिनी गुनाहनि जी सज़ा क़यामत जे लाइ रखी छॾींदो आहे, पर माउ पीउ जे नाफ़रमानीअ जी सज़ा जेरे ई ॾेई छॾींदो आहे। अल मुस्तदरिक 216/5 हदीस 7345 शरह हदीस हज़रत अल्लामा अली क़ारी हनफी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, वालिदैन जी नाफ़रमान जी सज़ा खे क़यामत जे ॾींहं ताईं मुलतवी न कयो वेंदो आहे, बल्कि उन नाफ़रमान खे मरण खां पहिरीं पंहिंजी ज़िंदगी या वालिदैन जी ज़िंदगी में सज़ा ॾियण बि मुराद थी सघे थो। मिरक़ातुल मफ़ाती 679/8 तहतुल हदीस 4945 हदीस 10 फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो जेको माण्हू कंहिं शइ जो जोड़ो अल्लाह पाक जी राह में ख़र्च कंदो उन खे जन्नत जा दरबान हीअं आवाज़ ॾींदा, ए मुसलमान ही दरवाज़ो बहितर आहे, हिते अची वञ। अल मुस्नद लिल इमाम अहमद 295/3 हदीस 8798 आयला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बहितर इहो आहे त सदक़े यानी ख़ैरात में जेको ॾिए ॿिन जी तादाद में ॾिए, जीअं हदीस पाक में आयो आहे, सोन मसलन 2 पैसा 2 मानियूं। हदीस 11 सॼी ज़मीन जेतिरो सोन फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो जेकॾहिं कंहिं हिक ॾींहुं नफ़ली रोज़ो रखियो ऐं सॼी ज़मीन जेतिरो सोन उन खे ॾिनो वञे तॾहिं बि उन जो सवाब पूरो न थींदो, उन जो सवाब त क़यामत जे ॾींहुं ई मिलंदो। मुस्नद अबी अली 253/5 हदीस 6104 हदीस 12 फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो जेको बानो नमाज़ पढ़े जेसि ताईं उन जाइ ते वेठो रहंदो आहे, फ़रिश्ता उन लाइ मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा आहिनि जेसि ताईं बेवुज़ू न थिए या उथी न बीहे। हदीस 13 मग़फ़िरत खां महरूम फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो सूमर ऐं ख़मीस ते अल्लाह पाक जी बारगाह में माण्हुनि जा अमाल पेश थींदा आहिनि त अल्लाह पाक पाण में अदावत याने दुश्मनी ऐं क़त्ए रहमी करण याने रिश्तेदारी टोड़ण वारनि खां सवाइ सभिनी जी मग़फ़िरत फरमाए छॾींदो आहे। अल मुअज्जम कबीर 167/1 हदीस 409 शरह हदीस इमाम हलीमी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अमाल लिखंदड़ फ़रिश्ता बदिलजंदा रहंदा आहिनि। फ़रिश्तनि जो हिकु गिरोह सूमर शरीफ़ खां ख़मीस ताईं रहंदो आहे, पोइ उहो आसमान ॾांहुं हलियो वेंदो आहे ऐं ॿियो गिरोह ख़मीस खां सूमर शरीफ़ ताईं रहंदो आहे ऐं पोइ आसमान ॾांहुं परवाज़ कंदो आहे। जॾहिं बि को गिरोह आसमान ते पंहिंजे मक़ाम ते पहुचंदो आहे त अमाल नामे में जेको कुझु उन्हनि लिखियो हूंदो आहे उहो पढ़ंदा आहिनि। अल्लाह पाक जी बारगाह में अमाल नामो पेश करण जी ही सूरत हूंदी आहे जेतोणीक अल्लाह पाक इन्हनि जे लिखण या अमाल नामो पढ़ी
ॿुधाइण खां गनी याने बेनियाज़ आहे, छो त हू माण्हुनि जे अमलनि खे सभ खां वधीक ॼाणण वारो आहे। अल्लाह पाक गुनाहगारनि जा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। हिन हदीस ऐं इन खां अॻु वारी हदीस में बख़्शिश मां मुराद सगीरा याने नंढनि गुनाहनि जी बख़्शिश आहे, न के कबीरा याने वॾनि गुनाहनि जी, छो त कबीरा गुनाहनि जी मुआफ़ी लाइ तौबह ज़रूरी आहे। हदीस 14 अल-क़हक़हतु मिनश-शैतानि वत-तबस्सुमु मिनल्लाहि। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, टहक याने आवाज़ सां खिलण शैतान तरफ़ां आहे ऐं मुरकण अल्लाह पाक तरफ़ां आहे। अल-मुअज्जमुस सगीर 104/2 हदीस 1053। मुर्क ऐं टहक जी तारीफ़ अहिड़ी तरह खिलण जो सिर्फ़ ॾंद ज़ाहिर थियनि, आवाज़ पैदा न थिए, तबस्सुम चइबो आहे, ऐं अहिड़ी तरह खिलण जो वॾो आवाज़ पैदा थिए जो ॿियो बि ॿुधे ऐं वात खुली वञे, इहो टहक आहे। मिरातुल मनाजी 401/6 शरह हदीस याने शैतान टहक खे पसंद कंदो आहे ऐं टहक ॾियण ते उभारींदो आहे, ऐं अल्लाह पाक तबस्सुम याने मुरकण खे पसंद फरमाईंदो आहे, ऐं अल्लाह पाक मुरकण वारे खां नाराज़ न थींदो आहे, ऐं उहो अंबिया किराम अलैहिमुस्सलाम जो तरीक़ो आहे। फैज़ुल क़दीर 706/4 तहतुल हदीस 6196। हदीस 15 गुनाहनि जी मुआफ़ी मिली वेंदी। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, जेको बानो इल्म जी जुस्तजू याने ॻोल्हा में जुती मोज़ा या कपड़ा पाईंदो आहे त पंहिंजे घर जी चौखट याने दरवाज़े खां निकिरंदे ई अल्लाह पाक उन जा गुनाह मुआफ़ फरमाए छॾींदो आहे। अल मुअज्जमुल औसत 204/4 हदीस 57-22। हदीस 16 फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, जेको शख्स कंहिं कम जो इरादो करे ऐं उन में कंहिं मुसलमान शख्स सां मशवरो करे, अल्लाह पाक उन खे दुरुस्त कम जी हिदायत ॾेई छॾींदो आहे। अल मुअज्जमुल औसत 152/6 हदीस 83-33। हदीस 17 फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, अल्लाह पाक हिक सालिह याने नेक मुसलमान जी बरकत सां उन जे पाड़े जे 100 घर वारनि जी बला याने आफ़त दफ़ा फरमाए छॾींदो आहे। अल मुअज्जमुल औसत 129/3 हदीस 40-80 शरह हदीस अल्लाह पाक पंहिंजे बारगाह में उन नेक बाने जे मक़ाम ऐं मर्तबे या उन जी दुआ सबब बलाऊं दूर फरमाईंदो आहे। 100 जो अदद कसरत खे बयान करण लाइ आहे, न के हद बंदी लाइ, छो त पाड़े जो जेको तादाद बयान कयो वेंदो आहे उहो चइनी तरफ़नि खां 40 घर आहे, जेको 100 जे अदद खां वधीक आहे। फैज़ुल क़दीर 331/2 तहतुल हदीस 1794। हिकु ॿिए मक़ाम ते आहे त अल्लाह पाक पंहिंजो ज़िक्र कंदड़नि जी बरकत सां ज़िक्र न कंदड़नि खां, नमाज़ पढ़ंदड़नि जी बरकत सां न पढ़ंदड़नि खां, ऐं रोज़ा रखंदड़नि जी बरकत सां न रखंदड़नि खां बलाऊं दूर फरमाईंदो आहे। अत-तयसीर बिशरहिल जामिल सगीर 261/1 नंबर हदीस 18 मग़फ़िरत थी वेंदी। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, मानीअ जो एहतराम करियो, छो त उहा आसमान ऐं ज़मीन जे बरकतुनि मां आहे। जेको शख्स दस्तरख़्वान तां किरियल मानी खे खाईंदो, उन जी मग़फ़िरत थी वेंदी। शरह हदीस याने अल्लाह पाक उन जा नंढा गुनाह बख़्शे छॾींदो ऐं अज़ाब न ॾींदो। फैज़ुल क़दीर 118/2 तहतुल हदीस 14-26। हदीस नंबर 19 मन दआ रजुलन बिगैर इस्मिही लअनतहुल मलाइकतु। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, जंहिं कंहिं मुसलमान खे उन जे नाले खां सवाइ कंहिं ॿिए लफ़्ज़ याने ख़राब नाले सां सॾियो, उन ते मलाइक याने फ़रिश्ता लानत मोकिलींदा आहिनि। अमलुल यौम वल लैलति सफ़ो 175 हदीस 395। शरह हदीस याने ख़राब नाले या अहिड़े नाले सां सॾे जंहिंखे हू नापसंद करे, इन ते फ़रिश्ता लानत मोकिलींदा आहिनि, याने नेक माण्हुनि जे मक़ाम ऐं मर्तबे खां दूरी जी दुआ कंदा आहिनि। अलबत कंहिंखे या अब्दुल्लाह याने ए अल्लाह जा बाना सॾण में को हरज नाहे। हदीस नंबर 20 फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो,
पंहिंजी औलाद खे 3 ॻाल्हियूं सेखारियो: पंहिंजे नबी जी मोहब्बत, अहले बेत जी मोहब्बत ऐं क़ुर जी तिलावत। शरह हदीस हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मुनावी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, इन्हनि टिनी ख़सलतुनि जी अहमियत खे नज़र में रखंदे ख़ासि तौर ते उन्हनि खे ज़िक्र फरमायो। मुराद ही आहे त औलाद खे इन्हनि टिनी ख़सलतुनि जो आदी बणायो त उन्हनि ते ई परवान चढ़नि, याने वॾा थियनि ऐं हमेशा उन्हनि ते क़ाइम रहनि। पिण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहब्बत मां संदन ईमानी मोहब्बत मुराद आहे, ही वाजिब हूंदी आहे छो त उहा दीन जी पैरवी करण ते उभारींदी आहे। फैज़ुल क़दीर 292/1 हदीस 21 फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, जेको शख़्स पंहिंजी ज़बान जी हिफ़ाज़त कंदो, अल्लाह पाक उन जी पर्दापोशी फरमाईंदो, ऐं जेको पंहिंजे गुस्से खे रोकींदो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक पंहिंजो अज़ाब उन खां रोके छॾींदो, ऐं जेको अल्लाह पाक खां उज़्र कंदो, अल्लाह पाक उन जो उज़्र क़बूल फरमाईंदो। शुअबुल ईमान 315/6 हदीस 831। शरह हदीस जंहिं माण्हुनि जा ऐब लिकाया, अल्लाह पाक माण्हुनि ऐं मलाइकनि खां उन जा ऐब लिकाईंदो। हदीस नंबर 22 अक्रिमू अस्हाबी फ़इन्नहुम खियारुकुम फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे सहाबा जी इज़्ज़त कयो छो त उहे तव्हां में बहितरीन माण्हू आहिनि। मिशकातुल मसाबी 413/2 हदीस 6012। शरह हदीस तक़रीबन 400 साल पहिरियां जा बुजुर्ग हज़रत अल्लामा अली क़ारी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ही फरमाने आली शान उम्मत लाइ आहे त तमाम सहाबाए किराम अलैहिम रिदवान जी इज़्ज़त ऐं ताज़ीम कई वञे। जिन सहाबा अलैहिम रिदवान हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुहबत माणी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इल्म ऐं अमल हासिल कया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत माणी, उहे त इंसान छा मलाइकनि खां वधी विया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाल याने ख़ूबसूरत चेहरे ते हिकु नज़र उहो कमु करे थी जेको उम्र भर जा चिल्ला, ख़लवतूं ऐं इबादतूं नथियूं करे सघनि। को बि इन याने सहाबी जहिड़ो नथो थी सघे। मिरआतुल मनाजी 340/8 सहाबी कंहिंखे चइबो आहे? हज़रत अल्लामा हाफ़िज़ इब्न हजर अस्क़लानी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जिन ख़ुश नसीबन ईमान जी हालत में अल्लाह करीम जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात कई हुजे ऐं ईमान ते ई उन्हनि जो इंतकाल शरीफ़ थियो हुजे, उन्हनि ख़ुश नसीबन खे सहाबी चइबो आहे। नख़बतुल फ़िक्र सफ़ो 111 हदीस नंबर 23 इन्नल्लाह तआला युहिब्बुश शाब्बत ताइब फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जवानीअ में तौबह करण वारो शख़्स अल्लाह पाक जो महबूब याने प्यारो आहे। कंज़ुल उम्माल जुज़ 4 87/2 हदीस 1018। शरह हदीस छो त जवानीअ में शहवत याने ख्वाहिश जो ग़लबो हूंदो आहे ऐं अक़ल नाक़िस याने कमज़ोर हूंदो आहे ऐं गुनाहनि जा सबब मज़बूत हूंदा आहिनि। इन करे जॾहिं को नौजवान गुनाह जे ताक़त हुजण बावजूद तौबह करे थो त अल्लाह पाक उन सां मोहब्बत फरमाईंदो आहे। हदीस 24 मन बका मिन ख़शियतिल्लाहि गफ़रल्लाहु लहू फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको शख़्स अल्लाह पाक जे ख़ौफ़ खां रोए, अल्लाह पाक उन जी बख़्शिश फरमाए छॾींदो आहे। कंज़ुल उम्माल जुज़ 3 63/2 हदीस 5909। शरह हदीस हज़रत अल्लामा मोहम्मद बिन अलान शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक जो अहिड़ो ख़ौफ़ हुजे जेको ख़ुदावंदी हुक्मनि जे पासदारी ऐं बुराइयुनि खां रोके, लिहाज़ा जंहिंखे अहिड़ो ख़ौफ़ हूंदो उहो जहन्नम जी बाहि में न वेंदो, छाकाणि त ही करीम परवरदिगार जो वाइदो आहे। हदीस 25 फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, सखावत हिकु जन्नती वण आहे ऐं उस्मान उन जी शाख़ुनि मां हिकु शाख़ आहे। कंज़ुल उम्माल जुज़ 11 273/6 हदीस 3249। हदीस नंबर 26 फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो, जेको शख़्स पंहिंजे भाउ जो ऐब ॾिसे उनखे लिकाए छॾे त उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो। कंज़ुल उम्माल जुज़ 3 103/2 हदीस 6394। हदीस 27
तर्जुमो फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे घर में छोकिरो पैदा थिए ऐं उहो मुंहिंजी महबत ऐं मुंहिंजे नाले सां बरकत हासिल करण लाइ उन जो नालो मुहम्मद रखे त उहो ऐं उन जो छोकिरो ॿई जन्नत में वेंदा। जमउल जवामिअ 295/7 हदीस 23-255। हदीस 28। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बानो जॾहिं माउ पीउ लाइ दुआ करण छॾे ॾींदो आहे त उन जो रिस्क क़तअ थी यानी कटिजी वेंदो आहे। जमाउल जवामे 292/1 हदीस 2138। आला हज़रत जा वालिद मोहतरम मौलाना नकी अली खान रहमतुल्लाह अलैह लिखनि था, वालिदैन लाइ दुआ सुन्नत क़दीमा यानी पुराणो तरीक़ो आहे जेको हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वक़्त खां जारी आहे। अल्लाह पाक उन्हनि खां हिकायत फरमाए थो, रब्बिग़फिरली वलिवालिदैया सिपारो 29 सूरह नूह आयत 28। तर्जुमो कंजुल ईमान, ए मुंहिंजा रब मूंखे बख़्श ऐं मुंहिंजे माउ पीउ खे। फ़ज़ाइल दुआ सफ़ो 90। हदीस 29। तर्जुमो फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजब में हिकु ॾींहुं ऐं हिकु राति आहे जेको उन ॾींहं जो रोज़ो रखे ऐं राति जो क़याम करे यानी इबादत करे त ॼण उन 100 सालनि जा रोज़ा रखिया, 100 सालनि जे शब बेदारी कई ऐं उहा रजब जी 27 तारीख़ आहे। फ़ज़ाइलुल औक़ात लिल बिहक़ी सफ़ो 23 हदीस 12। हदीस 30। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक हिक राति जे बुखार सबब मोमिन जा तमाम पोयां गुनाह मिटाए छॾींदो आहे। अत-तरग़ीब व तरहीब 153/4 हदीस 78। हदीस 31। फरमाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो अल्लाह पाक उन अमल खे क़बूल न कंदो आहे जंहिंमें राई सरह जे दाणे बराबर बि रिया यानी ॾेखाव हुजे। अत-तरग़ीब व तरहीब 36/1 हदीस 27। हदीस 32। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, बेशक मदीने जी खाक में हर बीमारीअ खां शिफ़ा आहे। अत-तरग़ीब व तरहीब 149/2 हदीस 28। हज़रत साइद बिन अबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ज़वे तबूक खां वापसि तशरीफ़ आणे रहिया हुआ त तबूक में शामिल थियण खां रहिजी वियल कुझु सहाबा किराम अलैहिम रिदवान मिलिया। उन्हनि मिट्टी उॾाई, हिकु शख़्स पंहिंजो नक ढके छॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे नक तां कपिड़ो हटायो ऐं इरशाद फरमायो, उन ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुंहिंजी जान आहे, मदीने जी खाक में हर बीमारीअ खां शिफ़ा आहे। जामिउल उसूल लिल जज़री 297/9 हदीस 69-92। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुछ सहाबा के हुक्म फरमायो त हू हिन खाक सां बुखार जो इलाज कन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक जे गर्दो गुबार खे पंहिंजे चेहरे अनवर तां साफ़ न फरमाईंदा हुआ ऐं सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम खे बि इन खां मना फरमाईंदा हुआ ऐं इरशाद फरमाईंदा हुआ त खाके मदीना में शिफा आहे। जज़्बुल क़ुलूब सफ़ो 22-27 मुलख़सन। हदीस 33। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं शबे जुमुआ यानी ख़मीस ऐं जुमे जी विच वारी राति सूरत यासीन जी तिलावत कई उन जी मग़फ़िरत कई वेंदी। अत-तरग़ीब व तरहीब 298/1 हदीस 4। शरह हदीस मुराद इहो त उन जा सग़ीरा यानी नंढा गुनाह बख़्शिया वेंदा जॾहिं त कबीरा यानी वॾनि गुनाहनि लाइ तौबह ज़रूरी आहे। हदीस 34। तस्तग़फिरु लहुमुल हितानु हत्ता युफ़्तिरू। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे रोज़ेदार लाइ मच्छियूं इफ़्तार ताईं इस्तिग़फ़ार कंदियूं रहंदियूं आहिनि। अत-तरग़ीब व तरहीब 55/2 हदीस 6। 35। रियाकारी जो नुक़सान। इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल हर्रमल जन्नत अला कुल्लि मुराइन। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक हर रियाकार ते जन्नत हराम करे छॾी आहे। जामिउल अहादीस 476/2 हदीस 7-25।
शरह हदीस हज़रत अल्लामा मोहम्मद अब्दुल रऊफ मुनावी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, याने रियाकार मुसलमान शुरूआत में जन्नत में दाख़िल न थींदो। रियाकारी जी तारीफ़ अल्लाह पाक जी रिज़ा खां सिवाइ कंहिं ॿिए इरादे सां इबादत करणु, ॼण त इबादत जो मक़सद ही हुजे त माण्हू उन जी इबादत ते आगाह थियनि, त जीअं हू उन्हनि माण्हुनि खां माल मेड़े, या माण्हू उन जी तारीफ़ कनि, या उन खे नेक माण्हू सम्झनि, या उन खे इज़त वग़ैरह ॾियनि। रियाकारी कंदड़ खे रियाकार चइबो आहे। अज़वाजिर 86/1। हदीस 36 बीमारी जी फज़ीलत। तर्जुमो फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हिक रात बीमार रहियो, सब्र कयाई ऐं अल्लाह पाक जी रिज़ा ते राज़ी रहियो, त उहो गुनाहनि मां ईअं निकिरी वियो ॼण त उन जी माउ उन खे अॼु ई ॼणियो हुजे। हदीस 37 तर्जुमो फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान जी बीमारी उन खां गुनाहनि खे अहिड़ी तरह दूर करे छॾींदी आहे जीअं बाहि लोह ऐं चांदीअ जी मेर खे दूर करे छॾींदी आहे। शरह हदीस जॾहिं मोमिन बानो बीमारी ते सब्र कंदो आहे ऐं अल्लाह पाक खां सवाब जी उम्मीद रखंदो आहे त उन खे ही फज़ीलत अता थींदी आहे। जॾहिं त जेकॾहिं काफ़िर बीमार थिए या उन खे का मुसीबत पहुचे त उन खे उन ते को सवाब न मिलंदो ऐं न ई उन जे कंहिं अमल जो कफ़ारो थींदो आहे। बेशक बीमारियुनि वग़ैरह जे ज़रिए मोमिन बाने जो इम्तिहान थींदो आहे। जीअं सोन ऐं चांदीअ खे बाहि में विझी परखियो वेंदो आहे, जेकॾहिं मोमिन बानो बीमारियुनि वग़ैरह ते सब्र कंदो आहे त उन खां गुनाह दूर थी वेंदा आहिनि। जीअं सोन ऐं चांदी बाहि बर्दाश्त कंदा आहिनि त उन्हनि मां खोट याने मिलावट निकिरी वेंदी आहे। हदीस 38 ॿार ऐं पोढ़े जो फ़र्क़। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर्जुमो नंढे ॿार जो यादि करणु पत्थर ते लकीर वांगुरु आहे ऐं मर्द जो पोढ़ाइप में कंहिं शइ खे यादि करणु पाणीअ ते लिखण जी मानंद आहे। शरह हदीस अल्लामा अब्दुल रऊफ मुनावी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, पोढ़े शख़्स जा हवास कमज़ोर थी वञण सबबि उन जो यादि कयल अहिड़ी तरह बाक़ी न रहंदो आहे जीअं पाणीअ ते लिखियल बाक़ी न रहंदो आहे। जॾहिं त नंढे ॿार जी क़ुव्वते इदराक याने मेमोरी यादाश्त ऐं समझण जी ताक़त मज़बूत हुजण जे करे हू जेको बि यादि कंदो आहे उन जे ज़हन में अहिड़ी तरह महफ़ूज़ थी वेंदो आहे जीअं पत्थर ते निशान महफ़ूज़ थी वेंदो आहे। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त नंढपण में इल्मु हासिल करणु पत्थर ते नक्श वांगुरु आहे, जेतोणीक वॾी उमिरि में अक़ल वधीक हूंदो आहे पर मुख़्तलिफ़ कमनि में मशगूलियत बि वधीक हूंदी आहे, छो त ॿार कमकार कमाइण वग़ैरह खां बेफ़िक्र हूंदा आहिनि। इन करे उन्हनि जे ज़हननि में ॻाल्हि जल्दी ऐं वधीक वक़्त लाइ बाक़ी रहंदी आहे। हदीस 39 अखि जे इशारे सां रिॼारणु। तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान लाइ जाइज़ नाहे त ॿिए मुसलमान ॾांहुं अखि सां अहिड़ो इशारो करे जंहिंसां उन खे तकलीफ़ पहुचे। शरह हदीस छो त मोमिन खे बग़ैर शरई इजाज़त जे तकलीफ़ पहुचाइण हराम आहे। हिन हदीस पाक में इन ॻाल्हि ॾांहुं तवजो ॾियारी वई आहे त जॾहिं तकलीफ़ पहुचाईंदड़ नज़र सां ॾिसण हराम आहे त जेके कम उन खां बि वधीक आहिनि, मसलन कंहिं मुसलमान खे बुरो भलो चवण या मारण, उन जी बुराई उन खां बि वधीक आहे। फैज़ुल क़दीर 643/3 तहतुल हदीस 81-23। हदीस 40 तर्जुमो फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अकेलाईअ में 2 रकाअतूं नमाज़ पढ़े त अल्लाह पाक ऐं उन जे फ़रिश्तनि खां सवाइ को न ॾिसे, उन लाइ जहन्नम खां आज़ादी लिखी वेंदी आहे। जमउल जवामिअ 200/7 हदीस 22-365। शरह हदीस हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ मुनावी शाफ़ई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिन खे याने तन्हाईअ में नफ़िल नमाज़ पढ़ंदड़ खे आख़िरत में उन बाहि खां बचायो वेंदो जंहिं जे ज़रिए मुनाफ़िक़ खे अज़ाब ॾिनो वेंदो या उन लाइ गवाही ॾिनी वेंदी त हू मुनाफ़िक़ नाहे, छो त मुनाफ़िक़ जॾहिं नमाज़ लाइ बीहंदा आहिनि त निहायत सुस्ती ऐं बेदिलीअ सां नमाज़ पढ़ंदा आहिनि। ही रिवायत उन नफ़िल नमाज़ जी फज़ीलत जी दलील आहे जेका तन्हाईअ में माण्हुनि खां लिकी पढ़ी वञे त उहा नमाज़ क़बूलियत जे वधीक लाइक़ ऐं वेझो आहे। फैज़ुल क़दीर 218/6 तहतुल हदीस 8808। हज़रत अल्लामा अली बिन अहमद बिन मोहम्मद अज़ीज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था,
मुमकिन आहे त अल्लाह पाक हिन नफ़िल नमाज़ पढ़ण जी बरकत सां उन बाने खे सची तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाए या उन जा गुनाह मुआफ़ फरमाए ऐं उन जा ख़सम याने उन खां मुतालबो करण वारा राज़ी थी वञनि तंहिं करे उन खे जहन्नम जी बाहि न साड़ींदी। असिराजुल मुनीर 306/4। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।